क्लास 68 इंडो पाक हिस्ट्री। हिंदुस्तान जे सभिनी सियासी पार्टियुनि जी रज़ामंदीअ सां आइनी सुधारा आणण लाइ 12 नवंबर 1930 में जॉर्ज पंज रॉयल गैलरी लॉर्ड्स लंडन में पहिरीं गोलमेज़ कॉन्फ्रेंस जो इफ़्तिताह कयो, जंहिंजी सदारत इंग्लैंड जे वज़ीर आज़म रैमसे मैकडोनल्ड कई। इंडियन नेशनल कांग्रेस पहिरीं गोलमेज़ कॉन्फ्रेंस जो बाइकाट कयो, छो त हुननि जो चवणु हुयो त नेहरू रिपोर्ट ई आइनी सुधारा आणण जो बुनियादु आहे। इन कॉन्फ्रेंस जो असल मक़सदु इहो हुयो त सभिनी सियासी पार्टियुनि जे मशवरे ऐं रज़ामंदीअ सां मुल्क में आइनी सुधारा आणजनि। मुस्लिम लीग जे डेलीगेशन 7 मेंबरनि ते मुश्तमिल हुयो, जिन में सर आगा ख़ान, मोहम्मद अली जौहर जिन्ना, सर मोहम्मद शाह, फज़लुल हक़, चौधरी ज़फ़रुल्लाह ऐं ग़ुलाम हुसैन शामिल हुया। कॉन्फ्रेंस जा अहम नुक़्ता ही हुया: हिंदुस्तान में वफ़ाक़ी तर्ज़ हुकूमत, मुकमल ज़िम्मेदार सूबाई हुकूमतुनि जो क़याम, सिंध जी मुंबई खां अलहदगी। जनवरी 1931 में कॉन्फ्रेंस जी पुॼाणी थी।